नाज़रीन, प्रोग्राम सिंध कचहरी से गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु असीं मातली शहर में सिंध कचहरी जो प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं जीअं ई थधिड़ियूं पवनि थियूं, सियारे जी मुंदि अचे थी, माण्हू खे जेको आहे सो हिक ॿिए सां गॾु वेहण में को आर महसूसु नथो थिए। गर्मी ख़तमु थिए थी ऐं हिन अहिड़े क़िस्म जूं जेके कचहरियूं थियनि थियूं उन्हनि में तमामु घणे शौक़ सां माण्हू न सिर्फ़ु इलाइक़े जा मोहल्ले जा पर परे परे खां अचनि था। अॼु असीं सिंध जे तारीख़ी शहर मातली में मौजूदु आहियूं ऐं मातली में जमील भुरगरी आहे भाउ, उनजी उताक सम्झो, उनजे उताक में वेठा आहियूं ऐं काफ़ी तव्हांजा मुअज़्ज़िज़ीन, मुख़्तलिफ़ शख़्सियतूं, मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतूं असांजा सुघड़ बि मौजूदु आहिनि ऐं जेको आहे सो लोक फ़नकार बि असां सां मौजूदु आहिनि। सुघड़नि खे बि ॿुधंदासीं, लोक फ़नकारनि खे ॿुधंदासीं, शहरनि खे ॿुधंदासीं। मां तक़रीबन हर प्रोग्राम में इहो इंट्रो में चवंदो आहियां त हीउ जेको असांजो प्रोग्राम हूंदो आहे सिंध टेलीविज़न नेटवर्क जे तरफ़ां, सिंध टीवी जे तरफ़ां, सिंध टीवी जे हिन प्रोग्राम सिंध कचहरी में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, ॻोठ हुजनि, थोरे शहर हुजनि, परे परे जा इलाइक़ा हुजनि, थोरे वेझो इलाइक़ा हुजनि, उन्हनि में असां वेंदा आहियूं ओताकुनि खे आबाद करणु, सिंध जे हिन सकाफ़त खे जेका वरी माण्हुनि खां हिकु दफ़ो विसिरे पई ऐं जेके नौजवान आहिनि, असांजो नओं नसुल आहे, उन्हनि खे हिन जदीद मोबाइल, कंप्यूटर ऐं जेको आहे सो व्हाट्सअप, ईमो, जेके डायरेक्ट लाइव वीडियो कॉलूं कयूं था, उन्हनि अहिड़े क़िस्म जूं जेके रूबरा वारियूं ओताकूं आहिनि ऐं रूबरा वेही कचहरियूं करणु, रूबरा हिक ॿिए सां हाल अहवाल ओरण वारो सिलसिलो ख़तमु करे छॾियो आहे, जंहिंजे करे असांजे हिन ओताक कचहरी वारो जेको सिलसिलो आहे उहो ॾींहों ॾींहुं घटि पियो थींदो वञे ऐं ओताकूं उजड़ंदियूं पियूं वञनि। ओताकूं आहिनि ॻोठनि में, ॿारनि में, हाणे जेके शहरनि में ओताकूं आहिनि उन्हनि खे असां अंग्रेज़ी में चऊं था ड्राइंग रूम, पर इहे ओताकूं आहिनि। घरनि जे अंदरि कमरा हूंदा या उनजे घर जे भरिसां ओताकूं हूंदियूं। पोइ शाम जो 4 दोस्त मिट माइट ओसे पासे वारा माण्हू ईंदा, दुनियादारी जा हाल अहवाल हिक ॿिए सां सूर के तकलीफ़ूं के ॾुख ओरींदा, वरी उन जा हल कढंदा ऐं हिकिड़ो वॾो मज़ो हूंदो। पर हाणे जेको हीउ जदीद दौरु अची वियो आहे उहो ॼण माण्हू हिक ॿिए खे भाउ खे ॾिसण जे लाइ बि रूप आहे परेशान आहे त हुन सां का कचहरी कजे, को हाल अहवाल कजे फ़ोन ते, मोबाइल ते ऐं ॿियनि जेके जदीद ज़रिया आहिनि उन्हनि तहत कचहरियूं आहिनि। बहरहाल अॼु असांजो जेको हीउ कचहरी जो सिलसिलो आहे सिंध जे तारीख़ी शहर मातली में मौजूदु आहियूं ऐं मातली जी जीअं मूं ॿुधायो त जमील अहमद भुरगरी जी ओताक आहे। असां सां गॾु जेको आहे सो ज़हीर ख़ान निज़ामानी उहो बि मौजूदु आहे। तव्हांजा शहर जा मुअज़्ज़िज़ीन मौजूदु आहिनि ऐं ग़ुलाम रसूल मज़ारी सुघड़ बि आहे, अदीब बि आहे, दानिश्वर बि आहे, शाइर बि आहे। मां चवां थो त माना जीअं पाण सवली सिंधीअ में चवंदा आहियूं त 12-14 जो पानो जिथे हण त फिट, हीअ असां जहिड़ो दोस्त आहे जो कचहरी जो मोड़ जिथे बि हुनखे विहारबो त उन खाते जो, उन जेको आहे सो इदारे जो ऐं उन शोबे जो थी वेंदो आहे। ॼण हर दुनिया जी जेका बि ख़बरचार हूंदी आहे उन में मसरूफ़ ऐं तमामु ज़बरदस्त बहितरीनु माण्हू आहे, उहो असां सां मौजूदु आहे। ऐं जीअं मां अशरफ चांडेव हर साल कचहरी कराईंदो आहे। अशरफ चांडेव सिंध टीवी जो हितां जो मातली जो तालिके रिपोर्टर आहे। उनखां अलावा असां सां बचल जमाली बि मौजूदु हूंदो आहे, हर कचहरी में हूंदो आहे। बहरहाल जेके बि दोस्त आया आहिनि उन्हनि खे भलीकार, संगत ख़ुशि आयो तबियत सही आहे, ख़ैर लॻो पियो आहे। सभिनी दोस्तनि खे हिते अचनि ते भलीकार था चऊं। सुघड़े में ॿिया परे परे खां बि आया आहिनि दोस्त। भलीकार प्रोग्राम जी शुरूआत थींदी आहे, सिंधी माण्हू आहियूं जिथे बि हूंदा आहियूं आजाणे सां, ऐं जेके परे परे जा या वेझो दोस्त ईंदा आहिनि उनखे आजानो ॾिबो आहे। पोइ उन आजाणे जे लाइ असांजो हितां जो मेज़बान आहे अशरफ चांडियो। अशरफ चांडियो संगत खे आजानो ॾींदो। वरी असांजा सुघड़ बि आहिनि जेके सुघड़ाइप जी ॿोलीअ में आजानो ॾींदा आहिनि। उन कंहिं सुघड़ दोस्त खे बि चवंदासीं त उहो आजानो ॾिए। बाक़ी अशरफ संगत खे ईंदड़ जेके महिमान आहिनि उन्हनि खे आजानो ॾींदो। मुर्शिद लतीफ़ जी दुआ सां त साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। अॼु असांजी ही मातली जे अंदरि चौथी कचहरी आहे। हिन खां अॻु में बि 3 कचहरियूं असां करायूं आहिनि। ज़फ़र साईं अॼु उन शहर में मौजूदु आहियूं जेको सकाफ़त जो अबो सरबो आहे, बाबाए सकाफ़त सिंध रईस करीम बख़्श ख़ान निज़ामाणी जो ही शहर आहे जिते हर वक़्तु महफ़िलूं मतल हूंदियूं हुयूं ऐं रईस महिमाननि जी जेका आजा आहे उहा फुलेली जे ज़रिए ऐं फुलेली जे अंदरि वरी ॿेड़ियूं हुजनि ऐं उन्हनि ॿेड़ियुनि में वरी राग रंग हुजे
ऐं महिमाननि जी आजा कंदे पाण जेको आहे सो माए नेस्ट उनजो हिते बंगलो हो ऐं इहे मोहबतुनि जा मेड़ इहे तसलसल जेको अॼु हिते असां ही करे रहिया आहियूं उहो बरक़रार रईस करीम बख़्श ख़ान निज़ामाणी बरक़रार रखियो उनखे। ऐं अॼु हिन महफ़िल में शहर जूं सियासी समाजी तंज़ीमूं सहाफ़ी दोस्त जंहिंमें ख़ासि तौर ते ज़हीर ख़ान निज़ामाणी समाजी वर्कर आहे उहे माण्हुनि जे ॾुखनि उन्हनि जे मसइलनि में सदाईं तकलीफ़ुनि में उन्हनि जूं मदद कंदो रहंदो आहे। असां सां गॾु मुंहिंजे भर में वेठो आहे भाउ दानिश महमूद राजपूत मातली में आउं सम्झां थो त उहो शायदि पहिरियों चेयरमैन हो महमूद ख़ान जंहिंजो जेको आहे साईं फर्ज़ंद आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी यूथ जो अॻवान बि आहे ऐं गॾोगॾु जेको आहे सो भाउ ग़ुलाम रसूल ऐं ॿी संगत मीर मोहम्मद सोलंगी आहे भाउ जमील भुरगड़ी आहे मीर शाहिद वारा। मक़सदु चवण जो इहो आहे त हीअ जेको असांजो जेको हल्को आहे दोस्तनि जो असां उन्हनि में सदाईं मोहबतूं वंडियूं आहिनि उन जो नतीजो असांखे इहो मिले थो त जेके बि असां हिते कचहरियूं रखूं था या सिंध टीवी जे हवाले सां जेका बि एक्टिविटीज़ असां कयूं था त हिननि दोस्तनि खां असांखे वॾी मोट मिले थी ऐं हीअ मोहबतुनि जा मेड़ ऐं उहो क़ाइमु ऐं दाइमु रहनि। जेके बि दोस्त हिते पहुता आहिनि बचल जमाली वारा ॿिया वकार निज़ामाणी वारा मीर शाहिद वारा जेके बि दोस्त आहिनि मातली इताद जा दोस्त आहिनि पीपल्स पार्टी जा आहिनि समाजी वर्कर आहिनि उन्हनि सभिनीनि जी वॾियूं वॾियूं महिरबानियूं ऐं ख़ासि तौर ते सुघड़ असांजा फ़नकार जेके ही मेला मचाइनि था उन्हनि जूं महिरबानियूं लख थोरा इहे जेसीं ताईं सीसी में साह आहे इहे मोहबतुनि जा मेला क़ाइमु ऐं दाइमु रहंदा। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी अशरफ चांडियो ऐं तव्हां आयल महिमाननि खे आजानो ॾिनो जीअं मूं चयो त हीअ त रवायती आजानो हुयो ऐं हुन ॾिनो बहरहाल जेको सुघड़ आजानो ॾिए थो ग़ुलाम रसूल सुघड़नि जे आजाणे ॾियण जो वरी हिकिड़ो तरीक़ो ई अलॻि आहे ऐं जेको सुर जेका ॿोली हूंदी आहे उनखे घड़े ठाहे ठुके आजानो ॾियनि था हिकिड़ो बहितरीनु नमूने कंहिं दोस्त खे चऊं त को आजानो पेश करे को ज़फ़र साहब हूअं बि आजियाणो त अदा अशरफ बि ॾिनो पर आउं सम्झां थो त असांजा सभु सुघड़ मोतबर आहिनि अलाह उन्हनि खे वॾी ॾात ॾेई छॾी आहे पर जे हाकम अली लगारी साहब खे चऊं त उहो पाण खे माना संगत खे आजियाणो ॾे। हाकिम अली साईं बिस्मिल्लाह आजानो ॾियो परे परे जा महिमान आया आहिनि पंहिंजी ॿोली में सुघड़ाइप में बिस्मिल्लाह। अस्सलाम वालेकुम बिस्मिल्लाह रहमान रहीम। सही पहिरीं आयल जेके महिमान आहिनि उन्हनि खे आऊं आजियां करियां थो फा ज़फ़र ऐं ग़ुलाम रसूल मदारी जे पारां जेके आयल महिमान आयल आहिनि मेज़बान जे पारां आजियां में बैत भले आया भला पिरी मोर सभई महिमान गणे गणिया केतिरा जे अचण जा अहसान वाह वाह पर लख भेरा लुंट जे थिया जे कदमनि तां कुर्बान अवां आहे अखियूं ठरियूं उमर विया अरमान खंडियूं विराया खान ख़ासि ख़ैर मोहम्मद जे हू जे आया त हुननि जा पार ॿुधाऊं कहिड़ा रंग करे आया कहिड़ा कपिड़ा वेस छा छा करे आया ॿुधायो त भले आया भला पिरी महिमान सभई मोर हिकिड़ा पेच पटकनि जा बि अजर को ओर वाह वाह वेहो त वंडियूं पाण में दिलनि संदा दौर व्यासूर सदियन जा हींअर एल थम होर पो घड़ी घड़ी थिया घोर ख़ासि ख़ैर मोहम्मद चए पर भले आया भला पिरी महिमान सभई मीर अवां जे अचण जी हुई अठ ई पार उकीर उमदा बोल अवां जा अखर अखर अक्सीर ॿिया नवां न्यापा नीह जा नुख्ता बेनज़ीर अवां आए अखियूं ठरियूं हींअर लगम हीर परदा व्या सूर सदियन जा थियड़ वसा सुधीर वाह साईं वाह पो खंडियूं विराया खीर जे खिली अचन ख़ैर मोहम्मद चए वाह साईं वाह साईं महिरबानी वाह वाह हाकिम अली आजानो ॾिनो ऐं प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं सुघड़नि खे ॿुधंदासीं असांजा लोक फनकार वेठा आहिनि ऐं कोहिस्तान में मोरो ॿुधायो वेंदो आहे मोरो कोहिस्तानियुनि जी ऐं जेके अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते ॾुकार थींदो आहे जाबलू इलाइक़ा थर जा इलाइक़ा पोइ उते जॾहिं ॾुकार पवंदो आहे त पोइ अलाह खे दाह ॾींदा आहिनि ऐं दाह बि हिकिड़े सुर में उनखे मोरो चइबो आहे असांजा मींहं वसायो गॾा उनखे बि ॿुधंदासीं पर हाणे जेकॾहिं सुघड़ाइप जो फन ॿुधूं कंहिं दोस्त खां त उहो वधीक हूंदो कंहिं दोस्त खे ॾियूं मीर अब्दुल्ला खां ॿुधूं सुघड़ाइप जो फन। साईं अब्दुल्ला तमामु लाड़ जो हिकिड़ो नाले वारो सुघड़ आहे। अब्दुल्ला साईं छा था ॿुधायो? जी साईं
कचहरियुनि में सभु कुझु मिलंदो आहे असांखे। हीअ हमल फ़क़ीर जो नसीहतनामो आहे। बिस्मिल्लाह। वाह वाह। फ़क़ीर चयो त कर कुझु यादि ख़ुदा को बंदा, छोड़ दुनिया दा कूड़ा धंधा, हिर्स हवा दा ताण न तंदा, नेक बदी दा समझी संधा, कढ अंदर दा दिरहो दगल, कर गन कुझु तूं नेक अमल, इहा उमिरि न सही वल। वाह साईं वाह। चिड़िया उमिरि विञाई सभु अजाई, काई न की तई कार सजाई, हक़ दा हक़ न हिकु बजाई, पढ़ निमाज़ां लोक लॼाई, दिल विच ख़तरा ख़्याल खलल, कर गन कुझु तूं नेक अमल, इहा उमिरि न सही वल। वाह वाह। चए कबर तुंहिंजा मुंहुं फाड़ियो पियो तूं दुनिया पियो ठाहीं, जिते कबर दा पिया सॾ सॾेंदा, नाल दुनिया तूं दिलि गॾेंदा, ये नित नवें त हंध ॾेंदा, राति ॾींहं पिया लोक लॾेंदा, या चारई तरफ़ूं पवे चल चल, कर घन कुझु तूं नेक अमल, या उमिरि न सही पर तो जहिड़ा जेके तो जेॾा हुआ तोखां जेके छिनी विया अॼु के ॾिसींदो, तेॾे यार जेके तूं जेॾे, ते नाल जेके गॾु खेॾे, समझ संभाल गए कुल केॾे, उहे नासन वले ॾे, जर गए खाक मिटी विच रल, कर घन कुझु तूं नेक अमल, या उमिरि न सही वल। वाह साईं वाह। जिन ए दुनिया हे कूड़ कहाणी, है वेंदी राति विहाणी, या सुम्ह ॼमार विञाई ॼाणी, तेको सौखी निदर सिबाणी, पहर न जागियूं को हिकु पल, कर घन कुझु तूं नेक अमल, या उमिरि न सही वल। वाह वाह। जिद कॾा न की तई रब को याद, नाल दुनिया दे थियूं दिल शाद, उमिरि विञाई सभु बर्बाद, मिठा लॻई आल औलाद, यार इहो वक़्तु इबादत दा गई टल, कर घन कुझु तूं नेक अमल, इहा उमिरि न सही वल। वाह साईं वाह। पर वो कितले आलम रब उपाए, जोड़ उपाए निपाए खपाए, यार कुल को चटका मौत चखाए, नेठ ज़मीन दे हेठ ढकाए, ये गौर अंदर गए ओ सब गल, कर घन कुझु तूं नेक अमल, इहा उमिरि न सही वल। चए तो रूह ज़मीन जा बादशाह पर दुनिया जो तख़्तो छॾिणो पियो, किथां शाह सिकंदर दारा, किथां नादर तहिंदा नारा, किथां नौबत नाम नगारा, ओ भी सभु वॼा गए वारा, यार ये सट कर राणिया रंग महल, कर घन कुझु तूं नेक अमल, इहा उमिरि न सही वल। चिद नाल दुनिया दे लाई यारी, माया कीते मौत विसारी, जर अजल घते सही ऊचक गारी, कन रखी का तहदी कल, कर घन कुझु तूं नेक अमल, इहा उमिरि न सही वल। चिद हुअण हयाती घणा सरे सी, है कर हथ मरे सी, आही कढ अरमान करे सी, हंजा हसरत नाल हरे सी, यार जंहिं दमासी का अजल, कर घन कुझु तूं नेक अमल, इहा उमिरि न सही वल। पर जे तो मुर्शद मेरा नूर निराला, लायक लाल लुआरी वाला, मैनल गद होसी शाला, कोई न दे सम दर्द कशाला, यो हाथी औसी विच हकल, कर घन कुझु तूं नेक अमल, या उमिरि न सही वल। फ़कीर पोइ तोखे छा करिणो आहे? चए थो हमल हरदम हमद हज़ार, शाम सुबुह तूं शुक्र गुज़ार, मुर्शिद महदी महंदार, पाक पैगंबर चानी बार, यो कलमा ते दे नाल समल, कर घन कुझु तूं नेक अमल, या उमिरि न सही वल। वाह 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 वाह। वॾी महिरबानी अब्दुल्ला साईं। सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं पर हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अचे मिलूं था, तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार सिंध कचहरी में सिंध कचहरी जो सिलसिलो अॻिते वधायूं था। मातली में मौजूदु आहियूं ऐं बाबा सकाफ़त निज़ामानी साहब जो ही शहर आहे। उन जा मौज़ज़ीन मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻवान ऐं शहरी ऐं सुगर असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे बि ॿुधिबो। ऐं जेको आहे सो असांजा लोक फ़नकार असां सां गॾु आहे, जेको आहे सो बादल राही मां सम्झां थो त सिंध टीवी जी वॾी सुञाणप आहे ऐं सिंध टीवी सां हुनजो तमामु गहिरो तालुक़ु रहियो आहे। सो घरनि खे बि ॿुधिबो। गुज़ारतुनि जो सिलसिलो बि हलंदो, अञा इलाही टाइम आहे, पर मां जेकॾहिं संगत इजाज़त ॾे त बादल राही खे ॿुधूं। साईं इजाज़त आहे संगत? बिस्मिल्लाह साईं।
उभरी पवन बरपटन में जिंदगियों उसरी पवन मान जन जियरे ई जग में जन्नतूं ऐ सिंध तुंहिंजा ॻोठ जे निखरी पवन। असांजो सिंधी माण्हू कहिड़े बि मुल्क में वञे हुनजा वसब हुनजा पार पता पधरा आहिनि। ही किथे परदेस में मिले थो सिंधी माण्हू खे असांजो सिंधी उन जे मथां ही शाइरी आहे थोरो सभिनी सिंधी भाउरनि जे लाइ करे तव्हां सभिनी क़ाबिल एहतराम नाज़रीन हाज़रीन सभिनी जे लाइ। मुझे देश जे मिट्टीअ जी खुशबू तो मां पई अचे तो मां पई अचे। मुझे देश जे मिट्टीअ जी खुशबू तो मां पई अचे तो मां पई अचे। शायद सिंध मां आयो आहीं पक सिंध अमड़ जो जाओ आहीं। शायद सिंध मां आयो आहीं पक सिंध अमड़ जो जाओ आहीं। मुझी दिल थी चए मुझी दिल थी चए मुझे देश जे मिट्टीअ जी खुशबू तो मां पई अचे तो मां पई अचे। तुझी खामोशीअ मां ईअं थो लॻे जीअं मकलीअ में का माठ हुजे। तुझी खामोशीअ मां ईअं थो लॻे जीअं मकलीअ में का माठ हुजे। तूं चपड़ा चोरी मां सम्झां थो ॼण कीझर में थी हीर घुले। तुंहिंजो हलण ईअं महसूस थिए तुंहिंजो हलण ईअं महसूस थिए कर कारूं झर ते मोर नचे कारूं झर ते मोर नचे। मुंहिंजे देश जे मिट्टीअ जी खुशबू तो मां पई अचे तो मां पई अचे। शायद सिंध मां आयो आहीं पक सिंध अमड़ जो जाओ आहीं। मुझी दिल थी चए मुझी दिल थी चए मुझे देश जे मिट्टीअ जी खुशबू तो मां पई अचे तो मां पई अचे। तुंहिंजा लफ़्ज़ ईअं हिन प्यारा मिठा तुंहिंजा लफ़्ज़ ईअं हिन प्यारा मिठा मिठो सिंधूअ जो जीअं पाणी हुजे। तुंहिंजा लफ़्ज़ ईअं हिन प्यारा मिठा मिठो सिंधूअ जो जीअं पाणी हुजे। तोखे ॾिसण सां मूंखे यादि ईंदी तोखे ॾिसण सां मूंखे यादि ईंदी। मुंहिंजे नंढपण जी का कहाणी हुजे मुंहिंजे नंढपण जी का कहाणी हुजे। मोहन जे दड़े जेॾी तो सां मोहन जे दड़े जेॾी तो सां का चाहत मुंहिंजी पुराणी हुजे। मुंहिंजे देश जे मिट्टीअ जी
खुशबू तो मां पई अचे, तो मां पई अचे। शायद सिंध मां आयो आहीं, पक सिंध अमड़ जो जाओ आहीं। मुझे दिल पे चए, मुझे दिल पे चए, मुझे देश जे मिट्टीअ जी खुशबू तो मां पई अचे, तो मां पई अचे। मुझी धरतीअ जे तारीख़ुनि जा तुझे अखियुनि में हिन अक्स चिटा। मुझे धरतीअ जे तारीख़ुनि जा तुझे अखियुनि में हिन अक्स चिटा। तुझे वारनि जे छावनि में मूं सोणी सिंध जी शाम जा पाछा ॾिठा। सोणी सिंध जी शाम जा पाछा ॾिठा। तुंहिंजी सूंहं सरापा सिंध आहे, तुंहिंजी सूंहं सरापा सिंध आहे। इदरीस वेठो जेके गीत लिखे, मुंहिंजे देश जे मिट्टीअ जी खुशबू तो मां पई अचे, तो मां पई अचे। शायद सिंध मां आयो आहीं, पक सिंध अमड़ जो जाओ आहीं। मुझे दिल पे चए, मुझे दिल पे चए, मुझे देश जे मिट्टीअ जी खुशबू तो मां पई अचे, तो मां पई अचे। हो ला 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 ला, हो ला 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 ला, हे ला 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 ला, हो ला 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 ला। वाह 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 साईं वाह। बादल राय लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि, भरपूर। ज़बरदस्त कचहरीअ खे 4 चंड लॻी विया। उस्ताद बादल राय सिंध जो वॾो सरमायो आहे ऐं मौसीक़ी दुनिया लोक फ़नकार जे हवाले सां तमामु वॾो नालो आहे। कचहरीअ सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं ऐं असां सां सुघर बि मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि ॿुधंदासीं। ऐं कचहरी जेका मातली में करे रहिया आहियूं, बादल राय उस्ताद हिन खे 4 चंड लॻाए छॾिया। ज़बरदस्त। हिकु दफ़ो ॿीहर जेकॾहिं ताड़ी थी वञे बादल राय जे लाइ। कीअं था ॾिसो मज़ारी साहिबु हिन कचहरियुनि खे ऐं हीउ जेको सिलसिलो आहे सिंध टीवी जो, ऐं असां हर साल ख़ासि तौर ते सियारे जी मौसम ईंदी आहे जीअं ई त अहिड़ा सिलसिला शुरू कंदा आहियूं। छा था अॼु तव्हां हिन कचहरीअ बाबति ॿुधायो? साईं माशाल्लाह सिंध हूअं बि जेको असांजी मीडिया सिंधी मीडिया में हिकिड़ो तमामु बहितरीनु हीउ सिलसिलो शुरू खां वठी मुंहिंजो बि सिंध टीवी सां ताल्लुक़ु रहियो आहे त जेके कचहरियूं बंदि कमरनि में थींदियूं हुयूं उनखे ॿाहिरि कढण जी रस्म जेका उहा सिंध टीवी इख़्तियार कई। ताड़ी थी वञे सिंध टीवी लाइ। तंहिंजे लाइ हीअ जेके कचहरियूं आहिनि अॼु जे नस्ल खे ख़बर न आहे त असांजी ओताक कचहरी छा हुई। सही। जिते मच ते वेही कांभूं कढी अजरकनि जा पटका पाए ॿुझारतनि ऐं ॾोर बैतनि ते वेही कचहरियूं कंदा हुआ, उहे विसरियल शयूं सिंध टीवी यादि ॾियारियूं आहिनि। असांजे नए नस्ल खे ख़बर पई पए त असांजी सकावत, असांजो कल्चर, उनजो ख़ूबसूरत रंग कहिड़ो आहे। अॼु उहो सिंध टीवी हिननि सभिनी महसूमनि खे बि ॾेखारे छॾियो। वाह वाह। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं, पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे वधाईंदासीं, हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अचे मिलंदासीं। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन भलीकार, सिंध कचहरी सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। मातली शहर में मौजूदु आहियूं ऐं मातली जा मोज़िज़ीन ऐं तव्हांजे इलाइक़े जा सुघड़ लोक फ़नकार असां सां मौजूदु आहिनि। हलूं सुघड़नि जे पासे। गुजारत कचहरीअ में अञा न आई आहे। हा ज़फ़र साहिबु, माना हूअं बि सुघड़ जी सुञाणप ऐं हुनजी सुघड़ाइप जी इब्तिदा जेका आहे उहा गुजारत खां ई थिए थी। बिस्मिल्लाह को संगत खे दावत ॾियो कंहिंखे। बिल्कुलु हाकिम वेठा बामू साम्हूं आहिनि। हाँ सर, गुजारत आहे।
आओ बिल्कुलु आहे साईं, संगत गुजारिश सां जे साम्हूं ॾियो संगत खे साम्हूं हा होशियारी वठाए संगत खे। हाकिम साईं साईं गुजारत चवे गुजारत थी, थी अचे। नरना शहर न छॾ पोहरियो अथई न त आऊं थी शहर थियां। नरना शहर न छॾ पोहरियो अथई, पोरियो अथई नरना शहर न छॾ पोहरियो अथई न त आऊं थी शहर थियां। आऊं थी शहर थियां। शहर में वेंदी ही भा नाणो न छॾ शहर भा नाणो। न साईं बचे वरी जो चलो नरना शहर न छॾ पोहरियो अथई न त आऊं थी शहर थियां। पोहरे में भॼे पोरे में ऐं शहर जा ॿ शहरनि जा नाला आहिनि। शहर फिटो थी चवे, बचे साईं, शहर बंभोर थी चवे, बचे साईं, मको मदीनो थी चवे, बिस्मिल्लाह अञा साईं गुजारत बचे। शहर मातली थी चवे, मातीली थी ॼाए। न सही हाँ? बचे अञा गुजारत मातली खां परे आहे। मातली खां परे आहे। हाँ शहर मां शहर नालो नरना शहर न छॾ पोहरियो अथई पोहरे में भॼे। नरना शहर न छॾ पोहरियो अथई न त आऊं थी शहर थियां। आऊं थी ऐं शहर थी कुर्बान थियां, बचे साईं, ऐं कतलाम थियां। मरे त मार वाह, खाए वाह। गुजारत। जी बचे अचे साईं चने सर खां कतलाम थियां, ऐं थी अड़ाह चढ़ां, बचे साईं, डाक चढ़ां। बस साईं बचे अञा गुजारत। बाबी बि काक संगत आहे। काक ख़त्म करिया ताम काक। खणो माइक। कात में न आहे साईं, हाँ कातो हाँ कात नरना पोरे ते भञोसि मज़दूरी आहे, हारपो आहे, बचत माथी बचत घुरां, गर्क थियां बचत खां बचे अञा। माथी हिसाब लेखो करियई न, बचे थी। बचे थी गुजारत माथी मोहब्बत रखां। अञा परे आहे गुजारत। हाँ माना लगे तो टिक्की चढ़ी। टिकी चढ़ हाँ टिक्की चढ़ी सही। बिस्मिल्लाह खोड़ करवा। हा साईं हाणे असल में रिकॉर्डिंग जो आहे न त सुगड़ ही एॾा वॾा होशियार आहिनि। असीं सुगड़ न आहियूं, सिर्फ़ु तव्हांजी मोहबत में अची हिते वेंदा आहियूं। आऊं को सुगड़ न आहियां, पर ही गुजारत टाइम घटि जे करे गुजारत खे शेयर करियूं था। सुर आहे ससी पुनू, नरना नाले में अचे थो पुनू, शहर आहे छिन्नी, पोहरियो आहे लाई, कणक ऐं लाबारो जेको थो लाई मज़दूरनि खे ॾिबी आहे, ऐं वाह, वाह। शहर आख़िरी आहे काहेरी। काहेरी। वाह वाह। जॾहिं नरना शहर न छॾ पोहरियो अथई न त आऊं थी शहर थियां। जॾहिं पुनू छिन्नी न छॾ लाई अथई न त आऊं थी काहेरी थियां। वाह वाह सही वाह। हाकिम अली अचे गुजारत। सही बुझारतनि जा रंग हूंदा आहिनि। हाँ। बुझारत हिकिड़ी अहिड़ी हूंदी आहे जेका करंट ॾींदी आहे, सही। हिकिड़ी अहिड़ी हूंदी आहे जेका कंफर्म कोन थी कराए। ही सभु सिन्फूं आहिनि। आऊं भागे बुझारत ॾियां थो जी नंढड़ो ॿार थिए न, हाँ उहो बि धक कंदसि त थी वेंदो। वाह वाह। संगत घणी वेठी थी हेॾे। हाँ हाँ ज़ातियुनि ते 5 ज़ातियूं आहिनि, थी सघे त हिकिड़े ई धक में भॼी वञे। वाह वाह। 5 ज़ातियुनि ते ॾियां थो। बुझारत चवे थी त ज़ात उहा जा ज़ात हुजे, ज़ात न न त ज़ात अची तोखे ज़ात कंदा। इन्हनि जिन्सनि खे शइ बुझारतूं चई पियूं। साईं धक करींसि न मरे। ज़ात उहा जा ज़ात हुजे, ज़ात न त ज़ात अची तोखे ज़ात कंदा। वाह साईं वाह। ज़ात जा हिकिड़ा ॾे पर, ॿिया राज पर, टिया डंगराज, चौथा ॾहराज, 5 ॾहिया। वाह साईं वाह। वाह वाह साईं। वाह। मारवी उमर बादशाह सां ॻाल्हाए थी हाँ त ज़ात उहा जा ज़ात हुजे, ज़ात न त ज़ात अची तोखे ज़ात कंदा। मारी ॿुधाए अता ॾे पर उहा जा राज पर हुजे। वाह वाह। भेण सां कंहिं बि निकाह कोन्हे कयो, तूं मूंखे ॻोरे भेण खणी आयो आई। राजन वारी पर सोट मसा सां सभु को निकाह करे बेशक थो, बेशक। पर ही मूंसां ज़ुल्म कयो अथई। वाह वाह। बिल्कुलु ज़ात उहा जा ज़ात हुजे, ज़ात न त ज़ात अची तोखे ज़ात कंदा। चए थी अदा ॾे पर उहा जा राज पर हुजे, पर डंग राज न त ॾह राज अची तोखे ॾोही कंदा। वाह वाह। वाह वाह वाह। वाह वाह। ऐं हाणे कचहरी सिलसिले खे अॻिते वधायूं। वरी कचहरी गुजारतुनि जो सिलसिलो बि अञा थींदो, पर असां सां कोहिस्तान जो मोरो ॿुधाइण लाइ मींहुं वसायो। मींहुं वसायो जंहिंजो नालो ई मींहुं वसायो आहे।
वसी वियाले मीहड़े जाली वसी वियाले मीहड़े जाली नवा लगा साईं ने वो नवा लगा साईं ने मीह चवने गोरियों हथ तो सा जोड़ियों मीह चवने विझे नहीं न्यापो ॾिजे जाने जबल जे अच जा अची मुंहिंजी ख़बर साईं वठ जा कारो झर जे अच जा अची मूंसां मिठा यार मिल जा खिरथर जबल जे अच जा अची मुंहिंजी ख़बर साईं वठ जा साधे काने साईं पक जबल जारी लारब गंदो दिला जबल जो दूर आली तो सा और जबल जो तन गोया तो तालक जाने जबल जे अचदा अची मुंजी खबर साईं वंदा कारो झर जे अचदा अची मुखा मिठा यार मिलदा जबली सा पियो कारो रे जानी कोन आयो मुंहिंजो प्यारो कोन आयो मुंहिंजो प्यारो जबल जी ढोरी हाल तो सा ओरी जबल जी लक पुछो करिया पक जाने जबल जे अच जा अची मुंहिंजी ख़बर साईं वठ जा कारो झर जे अच जा अची मूंसां मिठा यार साईं जबल ॾिसा पियो कटी रे साईं दिल तो सा साईं गंदी वो दिल तो सा साईं गंदी जबल जी खोरी करे जानी छोरी जबल जी ढोरी हाल तो सा ओरी जाने जबल जे अच जा अची मुंहिंजी ख़बर साईं वठ जा कारो झर जे अच जा अची मूंसां मिठा यार जबली ॾिसा पियो मारू रे जानी जबली ॾिसा पियो मारू रे जानी जल्दी रहे जंहिंमें सारो जल्दी रहे जंहिंमें सारो जबल जो घास के मुंहिंजो सा कहा जानी मोरिया तुंहिंजे तोता घोरिया कहा जाना धप सारी नेता धप कहा जाना पूयूं जाचलूं ने जुई कहा जाना मोरिया सिरी तोता घोरिया जानी जबल जे अच जा मुंहिंजी ख़बर साईं वठ जा कारो झर जे अच जा ये मूंसां मिठा यार मिल जाए जबल ॾिसा पियो तरस रे जानी जबल ॾिसा पियो तरस रे जानी
सिक मारे मांखे सरस सिक मारे मांखे सरक जबल जारे लारंग कंदो मिलारे दे मीठी बेरी काचू सजने दे बेरी जाना पन्नम काट तो जी मन्नम चानी जबल दे अच जा अची मुंहिंजी खबर साईं वठ जा कारो जल दे अच जा मूंसां मिठा यार मिली जंग वाह वाह ज़बरदस्त। मींहं वसाए जे लाइ तारियूं थी वञनि ऐं मींहं वसायो कोहिस्तान जो बहितरीनु फ़नकार आहे। जॾहिं बि कोहिस्तान में ॾुकार थींदो आहे त पोइ इहो मोरो ॿुधायो वेंदो आहे ऐं मोरो पुकार हूंदी आहे अलाह वटि, दाह हूंदी आहे त मालिक मींहुं वसा त असांजी आबादी थिए, असांजो फ़सुलु थिए, असांजी बुख ख़तमु थिए। त इहो मोरो सिंध जो मशहूरु हिकिड़ो लोक राग आहे, उनखे ज़बरदस्त क़िस्म जो सॼे कोहिस्तान में थर में माण्हू तमामु घणो ॿुधंदा आहिनि शौक़ सां ऐं हिकिड़ी दुआ बि हूंदी आहे हिन में मोरे में। किसे खे अॻिते वधायूं ऐं अदी तंज़ीला असांजे इन प्रोग्राम में शिरकत कई आहे, उनखे भलीकार चऊं था। अदी तंज़ीला तारीफ़ जी मोहताज न आहे, तमामु हिकिड़ो वॾो नालो आहे, MP हितां चूंडी आहे ऐं जेको आहे हिन वक़्तु सूबाई सलाहकार बि आहे। अदी खे बि ॿुधंदासीं पर हिकिड़ो सिलसिलो आहे, अदी बि हिन कचहरीअ जे मज़े मां जेको असांजो सुगरनि जो मज़ो आहे, सुगराइप जी ॿोली आहे, उन मां थोरो मज़ो वठे, कचहरी जो मज़ो वठे। सुगर कंहिंखे ॿुधिजे? हा साईं बिल्कुलु सुगड़ असांजे सिंध जा नाले वारा वेठा आहिनि पिया। इन खां बहितर आहे त हाणे जंहिं बि सुगड़ खां शुरूआत कजे त अयाज़ खे ॿुधूं। बिल्कुलु अयाज़ खे अयाज़ लाशारी वेठो आहे ऐं उनखे ॿुधिजे। अयाज़ साईं छा थो ॿुधाई भाउ? असां रंगत असां वटि इलाही आहिनि। कचहरी आहे त सिंध सखावत आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे जी ऐं सिंध जी ॻाल्हि करां त बेहतर सुठो थींदो। बिस्मिल्लाह। वाह वाह थी वेंदी। ॻाल्हि इहा त शहर ऐं सिंध जो पढ़ांदो। शहर चए थो त छल कवि क़ाइमु रखई जोबन जवानी सिंधड़ी पई वसई रमत रब्बानी राज राणी सिंधड़ी। वाह वाह। छा आहे सिंध असांजे लाइ चए थो तन मन मुंहिंजो वतन वग वलर तो में वतन खाक तुंहिंजी खथूरी खे ख़ुशबू खोए खतन। अॻे सां ईरान मां खथूरी ईंदी हुई, उन खे खतन सॼो वेंदो हो। असांजी सिंध जी धरती में ख़ुशबू अहिड़ी आहे, असीं उन खतन खे छा कंदासीं, उहा खूह में वञी पवे। खाक तुंहिंजी ख़ुदि खथूरी खे ख़ुशबू खोए खतन जोत जी में जा जली तुंहिंजे जीअण जा जतन तोसां रिश्तो रत जो घोरियां घोरू रूपा रतन सोनऊ चांदी तोते कुर्बान करियां घोरियां घोरू रूपा रतन सासिसी सदको करियां अमूल अबाणी सिंधड़ी। सखी असांजी सिंध में कंधार ॾाढा मुर्स सभु असांजी सिंध में तुंहिंजा दोदा पुट दिलावर देश पंहिंजे में हलन लाल वगन सां लाडलियूं लिबेस पंहिंजे में हलन काकुल कलादारी कुलई केस पंहिंजे में हलन जित सखी सूरे सामाणा सासियाणी सिंधड़ी पई वसई रमत रब्बानी राज राणी सिंधड़ी। वाह वाह। सिंधी सोना सभु सभा जा सच सभाईंदे ॾिठमि सिंधी जेको वाइदो करे पूरो करे सिर कटाईंदो झुकाईंदो कोन। सिंधी सोना सभु सभा जा सच सिपाईंदे ॾिठमि ॾेई निमाणा नाज़ नीन नातो निभाईंदे ॾिठमि बोर माण्हू मोहबती ऐं महफ़ल मल्हाईंदे ॾिठमि आए अञा उता कंदे रस रियाणियूं सिंधड़ी पई वसई रमत रब्बानी राज राणी सिंधड़ी। असांजी सिंध में वरी चए थो हिते हट हटाई हारी हर हलाईंदे ॾिठमि के कमी के कोरी के कुंभार चक के चलाईंदे ॾिठमि के ज़मर ज़रगर ढखन ज़रगर सोनारो ढखन वाढो के ज़मर ज़रगर ढखन के दूधा धगाईंदे ॾिठमि के कुआड़ियूं के कोडरूं के डांटा डंडाईंदे ॾिठमि मशहूर मुल्का मुल्क में मर पई मान माणी सिंधड़ी छल कवि क़ाइमु रखई जोबन जवानी सिंध में। असांजी सिंध में हर फिट जो नालो पंहिंजो हर बनी जो हर डंठ जो हर ढोरे जो हर टकर जो नालो पंहिंजो पंहिंजो आहे। असांजी सिंध में चइजे थो हिते फिटूं भाणा दंग दड़ा बेगूं बनियूं ॿारा बना छछूं छनूं डंडूं ढोरा जर थर जंगल घाटा घना पेयूं पनियूं झूपा झुगियूं छाजा छपर छाया छना घोट घोड़ा मोड़ मेंदियूं धूप तूं कई दर्शना सात सवण राज रस्मूं रब सियाणी सिंधड़ी पई वसई रमत रबानी राज राणी सिंधड़ी छल कवि क़ाइमु रखई जोबन सवाणी सिंधड़ी। असांजी सिंध 5000 साल पुराणी आहे। नबी मिस्र में वापार कंदो सो सिंध खां हवा लॻंदी उन जूं दुआऊं घुरंदो हो। जेतिरो दड़े जूं मोरतूं सिका साकी सवां कोट कट काऊ बंबोर बिरामण छा चवां
के वसी वीरान थिया के रया रवां दवां तुंहिंजा दाइम दौर समझी से न पूरे पवां हिकु ख़ुदा खे ख़बर वियो पाण ॼाणी सिंधड़ी छल कवि क़ाइमु रखई जोबन जवानी सिंधड़ी अॻे पूराली नदी वांदी हुई पूरनि मां बि पूर कंदी कॾहिं हाकरो आहे कॾहिं सांगरो कॾहिं सेवण कॾहिं सखर पूराली पूर सां पलटी पीड़ी पटियल पुराण हाकरो ऐं सांगरो अॼु बि आहिनि उञाण सेवण सखर मां थो करे मौजू मेराण लार लाड़ो लाड़ ते ॿेर जी मथस बांडाण पर बनाया बाग तो पाक पाणी सिंधड़ी छल कवि क़ाइमु रखई जोबान जवानी सिंधड़ी असांजी सिंधी ॿोली में 52 अखर आहिनि ॿे गे ङे इहे ॿिए कंहिं ॿोली में कोन आहिनि जेतो इल्म सां इल्फत रखी आया खुथा बि मंझि खुथाव ॿे गे सां 52 तुंहिंजूं निशानियूं नायाब प्या पढ़ान पिरतमा उस्ताद आली जनाब हित इल्म पुण हित हुनर दीन दौलत दस्तियाब जिन घुरो तिन वध ॾिनई वाता वराणी सिंधड़ी छल कवि क़ाइमु रखई जोबन जवानी सिंधड़ी तुंहिंजा दुश्मन दो रंगा दूर तिन खे रब करे तूं सदा साई हुजी सूर तिन खे रब करे तो ॾिठे जिन ॾुख ॿरन दूर तिन खे रब करे चुगल चालाकी चुकन चूर तिन खे रब करे तूं त पंहिंजा परावा सुञाणी सा सियाणी सिंधड़ी हिते घुमन हाजन हज़ारे सिर फदाई सिर फरोश सेत पारे पदरा न पालवानन पास पोश शेर शहादत जो कंदा जाम निकरी जाम नोश केर कुंदर प्या कुडन जान मारे मोक मोश मल उथया मुछू मोड़े माथी वॾी महिरबानी वाह वाह तारीफ़